खैबर भरसा मामडा कॉलोनी हर हाउस ते फ़कीर सईद हुसैन महेसर पारा रमज़ान मुबारक जे भलारे महीने में अफ्तारी पार्टी जो प्रोग्राम रोज़ा खोल रहा है। उन मौके ते फ़कीर सईद हुसैन महेसर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त अल्लाह पाक की तरफ़ा रमज़ान मुबारक जो महीनो 12 महीननि में सरदार महीनो आहे। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो असां सभिनी मुसलमाननि खे घुर्जे त हिन महीने में ज़कात फितरो ग़रीबनि जी मदद कयूं। रमज़ान मुबारक जो रोज़ा खुलवाइण जे सवाब में शामिल थियण अल्लाह पाक पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। उन मौके ते DSP हेडक्वार्टर सिटी मेहदी रज़ा आराइन, सब इंस्पेक्टर एक्साइज़ अली अहमद चांडियो, कानूनदान एडवोकेट जमील रफ़ी महेसर समेत वॾी तदाद में रोज़ेदारनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।